जा खुदा का नतीजा न इम्कान में काल का गाला है सा इंसान में। साथियों हक मौजूद मां अमजद सरगणी एक मेरो ॿीहर हाज़िर आहियां नई किताब सां गॾु ऐं नई वीडियो सां गॾु। किताब मुंहिंजे हथ में यूनानी फ़लसफ़े जी तारीख़ रोशनी पब्लिकेशन तरफ़ां छपायल आहे ऐं जेको आहे साईं राशिद दाऊद पुटो जेको सिंधी यूनिवर्सिटी में फ़लसफ़े जो उस्ताद पिणु आहे उन्हनि जो लिखियलु आहे। किताब तक़रीबन 152 पेजिस ते मुश्तमिल आहे जंहिंमें 19 फ़िलासफ़र जेके आहिनि सो बयानु थियल आहिनि जेके सुकरात खां अॻु जा आहिनि। ठीकु आहे, सुकरात अफलातून ऐं अरस्तू समेत 19 फ़िलासफ़र ऐं उन्हनि खां अॻु जा फ़िलासफ़र बयानु थियल आहिनि। किताब पढ़ण सां किताब जे शुरूआती पेजिस में ई अव्हांखे मालूम थी वेंदो त जेको फ़लसफ़ो आहे कॾहिं बि जेको आहे सो यूनान खां शुरू न थियो आहे। उन खां अॻु में हिंदुस्तान में फ़लसफ़ो मौजूदु हुयो, इराक़ या ईरान या विच एशिया में फ़लसफ़ो मौजूदु हुयो। बहरहाल यूनान जो फ़लसफ़ो जेको यूनान में फ़लसफ़ो शुरू थियो उहो क्लासिकल वे में जेको उन शेप वरितो उन जे करे ई हिकिड़ा क्लासिकल ऐं बहितरीनु जेके फ़िलासफ़र उते सोफिस्ट जेके सुकरात खां अॻु में सोफिस्ट सॾिया वेंदा हुआ पैदा थिया। बहरहाल हिंदुस्तान जो फ़लसफ़ो बि तॾहिं ई ख़तमु थियो जॾहिं घणेई कम थियण बावजूदि जेको आहे सो उते जो फ़लसफ़ो ॾंद कथाउनि मां जान जी न करे सघियो किताब जे मुताबिक़। ठीकु आहे, उन खां पोइ किताब जी शुरूआति जेका आहे सा थालिस खां थिए थी जेको फ़लसफ़े जो ईअं साईं जे मुताबिक़ अबो सॼो वञे थो। हालांकि साईं पहिरियां किताब जी ॻाल्हि कई आहे त किताब में हीअ ॻाल्हि कई त फ़लसफ़ो उन खां पहिरियां बि मौजूदु हुयो। बहरहाल ख़ैर किताब मुताबिक़ थालिस फ़लसफ़े जो अबो बहरहाल उहे सोफिस्ट हुया। ऐं हिकिड़ी तव्हांखे बहितरीनु हिकिड़ी ख़बर पइजी वेंदी जेको आम तरह सां असां वटि ख़्यालु मौजूदु आहे त मतिलबु सुकरात खां फ़लसफ़ो शुरू थियो या अफलातून या अरस्तू खां फ़लसफ़ो शुरू थियो या इल्मु जेको थियो ई बसि ईअं ई हितां ई पैदा थियो, ईअं न आहे। इन इल्म जी बि इर्तिक़ा थी आहे कि सदियूं अॻु माना जेको आहे सो शुरू थियो आहे 1800 क़बिल मसीह में। साईं लिखे थो पियो त इराक़ वटि जेको आहे जॉमेट्री जो इल्मु हुयो ऐं उनखे सितारनि जो इल्मु हुयो ऐं उनखे इस्तेमालु करे ॼाणींदा हुया। बहरहाल उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं फ़लसफ़ो उहो जेको आहे सो यूनानियुनि सां इराक़ियुनि जा वापार जी लाॻापा हुजण जे करे जेको हुते माण्हुनि जी अच वञ थी ऐं माल्टेस शहर मां जेको आहे सो जिते थालिस ॼमियो उतां जेको आहे सो फ़लसफ़ो ॿीहर क्लासिकल वे में शुरू थियो ऐं सोफिस्ट जेके हुया उहे माना पैसा वठी करे जेके लेक्चर वग़ैरह ॾींदा हुया पढ़ाईंदा हुया। तंहिंजे करे सुकरात जेको सुकरात पहिरियों हिकिड़ो अहिड़ो अजीब हिकिड़ो इंट्रस्टिंग माण्हू हुयो जंहिं उन फ़लसफ़े खे वरी हिकिड़े नए वे में पेश कयो। मिसाल तौरु जीअं सॼो फ़लसफ़ो रहियो आहे कार्ल मार्क्स उनखे मज़दूरनि जो फ़लसफ़ो करे छॾियो ऐं जेको आहे सो हिकिड़े बहितरीनु नमूने दुनिया खे मुतारिफ़ कराई त कार्ल मार्क्स जो नालो आयो। हालांकि सदियूं अॻु फ़िलासफ़र रहिया, बहितरीनु माण्हू, बहितरीनु ॾाह रहिया, पर कार्ल मार्क्स जहिड़ी ॻाल्हि कंहिं न कई। ईअं ई सुकरात खां अॻु में घणा माण्हू मौजूदु हुया जेके उहे ॻाल्हियूं करे रहिया हुया। सचाई छा आहे, इल्मु छा आहे, ॾाह छा आहे, अकुल छा आहे, उहे सभु ॻाल्हियूं सुकरात खां अॻु में बि पिए थियूं। बहरहाल सुकरात उन जे करे हिकिड़ो फेमस वियो या उन जे करे हिकिड़ो मशहूरी माणियईं या अमर थी वियो त सुकरात पहिरियों दफ़ो जेके ॻाल्हियूं कयूं उन ते बीही रहियो ऐं सुकरात सादगी वारी ज़िंदगी गुज़ारी। उन खां पोइ सुकरात जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त पाण कुझु न लिखियईं, वरी अफलातून उन जूं ॻाल्हियूं लिखियूं। वरी पोइ जेको अरस्तू हुयो जेको ईअं सम्झे त अरस्तू जी ॻाल्हि न करण सां ईअं सम्झे त असां यूनान जी या जेको आहे सो ॿियनि इल्मनि जी ॻाल्हि ख़तमु था करियूं। छो त अरस्तू ई हुयो जंहिं ज़ूलॉजी जी वरी ॻाल्हि कई, बॉटनी जी, फिज़िक्स जी जेका आहे सा ॻाल्हि कई। त सुकरात खां वेंदे अफलातून ताईं हिकिड़ो बहितरीनु दौरु रहियो। उन्हनि खां अॻु में हिकिड़ा फ़लसफ़ी रहिया जेके पैसनि एवज़ पढ़ाईंदा हुया या जेको आहे सो लेक्चर ॾींदा हुया, ॻाल्हियूं कंदा हुया। बहरहाल उन तरीक़े सां न कंदा हुया जेके तारीख़ी तौर ते माण्हुनि खे मुतासिर कराए सघनि। बहरहाल प्री सोक्रेटिस ऐं प्री सोफिस्ट इहे ॻाल्हियूं अव्हांखे उहे उन्हनि टर्म जे बारे में, उन्हनि फ़लसफ़े जे बारे में ऐं तक़रीबन 19 फ़िलासफ़र आहिनि जिन जो कहिड़ो कहिड़ो कमु हुयो, के आइडियलिस्ट हुया, के जेके सो मादे परस्त हुया, उहे सभु ॻाल्हियूं अव्हांखे हिन किताब मां मिली वेंदियूं। तक़रीबन 250 जो किताब आहे, अव्हांखे वठी ज़रूरु पढ़णु घुरिजे।